अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां तव्हांखे यूट्यूब जे अर्निंग जे बारे में ॿुधाईंदुमि त यूट्यूब मां कीअं कमाइजे। केतिरा ई माण्हू हिन वक़्तु यूट्यूब मां कमाए रहिया आहिनि। हीअ मां वीडियो ख़ासि सिंधी ॿारनि लाइ ठाही आहे, छो जो मां केतिरा ई सिंधी चैनल्स ॾिठा आहिनि यूट्यूब ते, जिन्हनि जा व्यूज़ त हज़ारे लखे आहिनि, पर उन्हनि जो चैनल मोनेटाइज़ न आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त चैनल खे मोनेटाइज़ कीअं कजे। त सभ खां पहिरियों तव्हांखे गूगल क्रोम में हलणो आहे। ते सर्च करणो आहे youtube.com। ये वाज़े रहे त तव्हां वटि गूगल अकाउंट हुअणु लाज़मी आहे, छो जो गूगल अकाउंट तां ही यूट्यूब अकाउंट तव्हां ठाहे था सघो। ये आहे तव्हां जीअं यूट्यूब ते अचो, मथे साइड में साइन इन लिखियलु आहे, साइन इन ते क्लिक कयो। साइन इन तां क्लिक करे पोइ जेको तव्हांजो गूगल अकाउंट आहे उहो ऐड कयो। ते मां न्यू ऐड कंदुमि। टेस्ट फॉर यू, ये मुंहिंजो ईमेल आहे। हिते मां यूट्यूब ते ऐड थी वियुमि। अगरि तव्हांखे सम्झ में न अचे त गूगल क्रोम तां हे जेको 3 डॉट आहे इन ते ओके करे तव्हां डेस्कटॉप मूड बि करे था सघो। डेस्कटॉप मूड करण सां फुल वेबसाइट अची वेंदी यूट्यूब जी। हाणे हितां मथे जेको लेफ्ट साइड ते राइट साइड ते इन ते तव्हांखे ओके करिणो आहे। हाणे माय चैनल ते हलिणो आहे। माय चैनल ते हलिणो आहे तव्हांखे। हुतां क्रिएट स्टूडियो, हाणे साइड ते तव्हां ॾिसंदव लेफ्ट साइड ते हिते चैनल लिखियलु आहे। चैनल ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। चैनल तां हाणे तव्हां पहिरीं ॻाल्हि तव्हां जीअं चैनल ठाहींदव पहिरियों तव्हांखे हिते वेरीफाई करिणो आहे। वेरीफाई करण खां पोइ हे आहे मोनेटाइज़ेशन। मोनेटाइज़ेशन तव्हांखे हे इनेबल हेठि लिखियलु आहे, इन ते ओके करिणो आहे। इनेबल तां हाणे हे न्यू पेज खुली वियो आहे। रीड एंड एग्री टू द यूट्यूब पार्टनर प्रोग्राम टर्म्स ते स्टार्ट ते करिणो आहे। स्टार्ट खां पोइ तव्हांखे जेके बि हे यूट्यूब जा टर्म्स आहिनि हे तव्हांखे पढ़णा आहिनि फुल। पोइ तव्हांखे हिते टई सही करणा आहिनि। आई हैव रीड एंड एग्री टू टर्म्स अबो। हे टई खाना तव्हांखे भरणा आहिनि ऐं पोइ आई एक्सेप्ट। इन खां पोइ आहे साइन अप फॉर एडसन। इन ते स्टार्ट करिणो आहे तव्हांखे। साइन अप फॉर एडसन। हाणे हेठि जेको नेक्स्ट बटन आहे, नेक्स्ट ते ओके करिणो आहे। हाणे हितां पुछे थो त
कहिड़ी कहिड़ी ID ते तव्हां एडसन अकाउंट ठाहिण था चाहियो। जेको तव्हांजो चैनल आहे मां त उन ते ठाहींदुमि सिंधी फॉर यू, जेका मां ठाही आहे हिन वक़्तु, उन ते सिलेक्ट कंदुमि। ऐं हिते आहे गेट मोर आउट ऑफ एडसन, तव्हांखे यस करिणो आहे। हिते तव्हांखे कंट्री सिलेक्ट करणी आहे पंहिंजी, हे ॾिसो सिलेक्ट टेरिटरी। पाकिस्तान, मां पाकिस्तान ऐड करे छॾियमि। हाणे हेठि यस आई रीड एंड एक्सेप्ट दी एग्रीमेंट, हिन बॉक्स खे भरिणो आहे, पोइ क्रिएट अकाउंट। गेट स्टार्टेड। हाणे मेन शइ हीअ आहे त तव्हांजी जेका अर्निंग हूंदी यूट्यूब तां, उहो तव्हांखे गूगल एडसन मोकिलींदो। हिते हाणे पेमेंट एड्रेस थो घुरे, तव्हां जितां जा आहियो पंहिंजो उहो एड्रेस ॾियो, जेको कुझु बि लिखी सघो था। हिते एड्रेस लाइ ॿ लाइन आहिनि, छो जो घणनि जो पाकिस्तान सिंध दड़ो रोड, दड़ो रोड दादू। हाणे सिटी पुछे थो, सिटी जीअं सिटी में तव्हां आहियो शहर में, उनखे उहो लिखिणो आहे। ऐं हिते हाणे पोस्टल कोड, अगरि पोस्टल कोड तव्हांखे यादि न आहे त तव्हां हितां गूगल तां बि पुछी सघो था त दादू जो पोस्टल कोड छा आहे। दादू पोस्टल कोड ये आहे 76200। पोस्टल कोड मां ऐड कंदुमि हाणे हिते। हेठि तव्हांखे पंहिंजो फ़ोन नंबर ॾियणो आहे, जेको तव्हांजो मेन आहे। हाणे तव्हांखे हिते सबमिट करे ॾियणो आहे। redirecting you to your host। ओके रीडायरेक्ट। हिते तव्हांजो एडसन अकाउंट बि पूरो थी वियो। हाणे तव्हांखे हिते चए थो त तव्हांजे वीडियोज़ ते एड्स कीअं अचनि। मां सभु कुझु सिलेक्ट करे छॾींदुमि, पोइ वधीक हिते तव्हांजी मर्ज़ी आहे, जेको तव्हां सिलेक्ट कजो। हाणे यूट्यूब जो जेको नओं शर्त जेको आहे उहो इहो आहे त गेट रिव्यूड आफ्टर रीचिंग, मतिलबु इन जो मतिलबु इहो आहे त हिकु साल में तव्हांखे 1000 सब्सक्राइबर
ऐं 4000 वॉच टाइम। मतिलबु तव्हांजे चैनल ते वॉच टाइम हुजे 4000 ऐं 1000 सब्सक्राइबर हुजनि, पोइ थी सघे इहो तव्हां 1 महीने में पूरो करे वञो टास्क, या 2 महीननि में, या 9 महीननि में, या 12 महीननि में, या 12 खां मथे जंहिं कयव त पोइ तव्हांजी मोनेटाइज़ ऑन कोन थींदी। यानी पहिरियां तव्हां करियो त पोइ तव्हांजो चैनल मोनेटाइज़ थी वेंदो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा व्यूज़ ऐं वॉच टाइम सब्सक्राइबर चेक करणा आहिनि त हिते तव्हांखे अचिणो आहे। पहिरें चैनल में अचो, साइड ते चैनल ते अची चैनल खे ओके कंदो, पोइ हिते हेठि मोनेटाइज़ेशन लिखियलु आहे, पोइ हितां अची तव्हां चेक करे था सघो तव्हांजा वॉच आवर्स केतिरा थिया आहिनि ऐं सब्सक्राइबर केतिरा थिया आहिनि। उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदव। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, मेन शइ इहा आहे त जॾहिं बि तव्हां मोनेटाइज़ेशन लाइ अप्लाई था कयो त तव्हांखे यूट्यूब ते का बि कापी वीडियो नाहे ॾियणी। अगरि तव्हां कापी वीडियो ॾिनी त तव्हांजो चैनल हींअर खां ई सस्पेंडेड थी वेंदो, मतिलबु ख़तमु थी वेंदो। इन लाइ तव्हां में को हुनर आहे त तव्हां अदाकारी करे था सघो, पंहिंजी अदाकारी जा वीडियो रिकॉर्ड करे यूट्यूब ते अपलोड कयो पंहिंजे चैनल ते। तव्हां सिंगिंग था कयो, पंहिंजो सिंग करे सॉन्ग उहो अपलोड कयो, या ॿियो को टेक्निक आहे तव्हां में उहो बि तव्हां अपलोड करे था सघो। यूट्यूब ते हिन वक़्तु केतिरा ई माण्हू कमु करे रहिया आहिनि। त हाणे मां त अगरि तव्हां का बॉलीवुड मतिलबु इंडियन सॉन्ग बि जेकॾहिं अपलोड कयो था पंहिंजे चैनल ते त बि उहा सस्पेंडेड थी वेंदी। हा, जेकॾहिं का सिंधी सॉन्ग आहे जेका न्यू आई हुजे उहो तव्हां अपलोड करे था सघो, पर पहिरियां ॾिसो जेकॾहिं इहो यूट्यूब ते न आहे त पोइ तव्हां अपलोड करे था सघो। अगरि इहो पहिरियां खां ई आहे ऐं तव्हां बि अपलोड था कयो त इहो कॉपीराइट थी वियो ऐं इन जो हाणे नुक़सानु तव्हांखे थींदो। पोइ उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदव। यूट्यूब ते यूट्यूब अर्निंग जो का बि वीडियो कोन हुई। इन लाइ मां सोचियुमि त मां पंहिंजे सिंधी भाइरनि लाइ हीअ वीडियो ठाहियां। जेकॾहिं को बि इंट्रस्टेड आहे त हीअ जॉब करे थो सघे, मतिलबु इनखे तव्हां पंहिंजी जॉब बि सम्झी सघो था। छो जो को पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे ऐं उहो बेरोज़गार आहे त यूट्यूब ते वेही कमु करे, महिनत करे, बेशक महिनत करण सां ई सभु कुझु थींदो आहे। सो तव्हां में को हुनर आहे, जेकॾहिं तव्हां जीअं मां सवेर तव्हांखे ॿुधायुमि त तव्हां सिंगिंग करे था सघो त सिंग करे पंहिंजा सॉन्ग अपलोड कयो। जेकॾहिं तव्हां में का टेक्निक आहे त उहो पंहिंजो टेक्निक ॾेखारियो, या को टैलेंट आहे तव्हां में उहो पंहिंजो रिकॉर्ड करे यूट्यूब ते अपलोड कयो। ऐं यूट्यूब ते तव्हांखे सुठा वीडियो अपलोड करणा आहिनि जीअं तव्हां सुठी अर्निंग करे सघो। जेकॾहिं तव्हां ईअं फालतू जा वीडियोज़ ॾिनव त उन्हनि मां घटि व्यूज़ ईंदा ऐं तव्हां परेशान रहंदव त यार अर्निंग कोन थी थिए। इन लाइ जेतिरा सुठा वीडियो अपलोड कंदो ओतिरी माना घणी अर्निंग थींदी। जीअं का तव्हां फ़नी वीडियोज़ ठाहियो, उहो अपलोड कयो, उनखे माण्हू पसंदि कंदा ऐं उन मां तव्हांजी अर्निंग थींदी। ऐं ॿियो घणो कुझु आहे यूट्यूब ते, जेकॾहिं तव्हां ॾिसो ऐं उहो पंहिंजे ज़ुबानी चओ। जेकॾहिं का बॉलीवुड सॉन्ग आहे तव्हां उनखे पंहिंजी आवाज़ में चओ, उहो अपलोड कयो, या का एक्टिंग वग़ैरह कयो उहो अपलोड करे था सघो। मतिलबु घणो कुझु आहे। ऐं हीअ मेथड जीअं बि सिंधी ॿार खे ख़बर हुजे त वेल एंड गुड। मां हीअ वीडियो सिर्फ़ु उन दोस्तनि लाइ ठाही आहे जिन खे इन शइ जी ख़बर कोन हुई, ऐं जिन खे ख़बर हुई उहे बि तव्हांखे मतिलबु यूट्यूब ते अपलोड न पिया कनि।
इन लाइ मां सोचियमि त सिंधी में हिकु मां वीडियो अर्निंग ते ठाहियां ऐं उहो ॾियां जीअं सिंधी ॿाहिरि ॾिसी सघनि। मां बि को वॾो माण्हू न आहियां, इन लाइ मां सोचियमि त सिंधी ॿारनि लाइ इहो ठाहियां। जेकॾहिं को बेरोज़गार आहे उहो हिन ट्रिक खे अप्लाए करे ऐं यूट्यूब तां घणो कुझु कमाए सघे थो। वांदे वेहण खां बहितर आहे त यूट्यूब ते अचो ऐं पंहिंजो टैलेंट ॾेखारियो। जॾहिं टैलेंट तव्हां में कुझु कोन्हे, पंहिंजी सिंगिंग ॾेखारियो, जेको बि टैलेंट तव्हां में आहे उहो तव्हां पंहिंजो ॾेखारे सघो था। ऐं तव्हांखे ॿी का बि वीडियो कॉपीराइट जेका कापी आहे, कापी वीडियो, उहो तव्हांखे अपलोड नाहे करणी। वरी मां तव्हांखे चवां थो, कापी वीडियो का बि नाहे ॾियणी तव्हांखे। जेकॾहिं तव्हां कापी वीडियो यूट्यूब ताईं कढी यूट्यूब ते अपलोड कई त तव्हांजो चैनल सस्पेंडेड थी वेंदो। पोइ हुनजो ज़िम्मेवारु मां कोन हूंदुमि। पोइ मूंखे न चइजो त यार तूं कूड़ पियो ॻाल्हाईं हीअं हूअं। बाक़ी तव्हां यूट्यूब ते बि सर्च करे था सघो, यूट्यूब अर्निंग। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आई हुजे त तव्हां ॿिया बि वीडियो ॾिसी था सघो। मां त हिकु ख़ासि वीडियो सिंधी में ठाही आहे जीअं तव्हां सम्झी सघो।